नासिर मोरो जा 3 स्कूल गवर्नमेंट प्राइमरी स्कूल अहमद शाह, करम शाह ऐं कोट आलम शाह गुज़िरियल 3 सालनि खां बंदि आहिनि, जे करे ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे अयास सोलंगी। जी अयास। जी बिल्कुल, मोरो जा क़दीमी 3 स्कूल जेके गुज़िरियल 3 सालनि खां ज़बून आली जो शिकार आहिनि, जंहिं सबबु उते तदरसी अमल न आहे, जंहिंजे करे मोरो जा शहरी, उतां जे इलाइक़े जा रहवासी, सिविल सोसाइटी, अमन कमेटी जा अॻवान मोरो प्रेस क्लब जे अॻियां एहतजाजन अलामती बुख हड़ताल ते वेठल आहिनि। अचो ते मौजूदु मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल करियूं था त उनजो छा चवणु आहे। जीअं त ही जेके 3 स्कूल असांजा हिननि बर्बादु करे छॾिया आहिनि, इहे असांजे मोरो जी शहर जे बराबरि आहिनि, छो जो असांजो औलाद हिते पढ़ियो आहे। इन स्कूल मां वॾा वॾा ऑफिसर स्कॉलर पैदा थिया आहिनि, उहे बहितरीनु उस्ताद ॾाढा परेशान आहिनि, जिन असां ते महिनत कयूं। असां ख़ुदि हिन स्कूल जी पैदावार आहियूं। हिन स्कूलनि सां ॼाणी वाणी माटी मार सलूक कयो पियो थो वञे, शहर जो गटर जो टोटल पाणी होॾां छॾियो पियो थो वञे। करम शाह स्कूल, कोट आलम शाह स्कूल, अहमद शाह स्कूल, शादी खान ढिल्लू स्कूल बंदि पियल आहिनि। उन्हनि अमल ख़िलाफ़ तालीम दोस्त संगत जे सियासी, समाजी, इल्मी, अदबी तंज़ीमुनि अॻु में बि एहतियाज रिकॉर्ड करायो, पर को बि खड़ तेल कोन निकितो आहे। असांजा हुक्मरां गुंगा बोरा अंधा थी चुका आहिनि, जेको आवाम जो आवाज़ ॿुधण लाइ तयारु न आहिनि। असां अला हुकाम खे असां इहो गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे इन्हनि जा स्पेशल बजट रखे। जीअं स्कूल में आलम शाह स्कूल में पाणी बीठो आहे, करम शाह स्कूल में तो पाणी कढायो वञे, त जीअं हुनजो बाक़ी रहियल कमु जेको कंप्लीट थी सघे, त उहे असांजो एहतिजाज तेसिताईं जारी रहंदो जेसिताईं असांजा मसइला हल न थींदा। असांखे हुकूमत खां मुतालबो आहे त करम शाह जेके स्कूल 3 सालनि खां बंदि पिया आहिनि, इहा हुकूमत जी ऐं तालीम इदारे जी नाअहली आहे, जो तालीम खे तबाह करण में इन्हनि जो वॾो हथु आहे। मोरे शहर में बि तालीम जो इदारो खे बहाल कयो वञे, छो त तालीम असांजे लाइ बेसिक शइ आहे, जेके असां बुनियादी ते ॿारनि खे वॾो करे सघे थी। असांजी गवर्नमेंट तालीम लाज़मी आहे, सिंध जे लाइ लाज़मी आहे। मोरो जा जेके बि स्कूल आहिनि गवर्नमेंट बंदि आहिनि, कोट फैद आलम शाह सभिनी खे खोलियो वञे। 3 स्कूल हिन वक़्तु खंडर जे सूरत में आहिनि, कंहिंमें 5-6 फुट पाणी बीठो आहे, के निस्त नाबूद थी विया आहिनि। महिरबानी करे सैयद मुराद अली शाह साहब के गुज़ारिश कयूं था, वज़ीर तालीम सरदार शाह के, असांजो पीपल्स पार्टी जा चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के इहा ई रिक्वेस्ट कयूं था त महिरबानी करे असांखे जल्द अज जल्द स्कूल तैयार कराए ॾिना वञनि। हमेशह हक़ ऐं सच जो साथ ॾिनो आहे, ऐं असांजो तमामु अहम मसइलो आहे, तालीम जो मसइलो आहे, ॿारनि जे मुस्तक़बिल जो मसइलो आहे। करम शाह, अहमद शाह ऐं कोट आलम शाह स्कूल जेके काफ़ी टाइम खां वठी बहाल न पिया कया वञनि, असां मजबूरनि में असां हीअ बुख हड़ताल ते वेठा आहियूं। सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे ऐं ख़ुसूसन तइलीम वारे वज़ीर ऐं सूबाई सेक्रेटरी खां मुतालबो कयो आहे त मोरो जा क़दीमी 3 बंदि पियल स्कूल करम शाह, अहमद शाह, आलम शाह फिलफोर बहाल करे उते जेको तदरसी अमल आहे उहो बहाल कयो वञे, त जीअं हितां जा जेके शागिर्द आहिनि ऐं उस्ताद आहिनि, उन्हनि में जेका पखिड़ियल बेचैनी आहे उहा ख़तमु थी सघे ऐं तदरसी अमल जारी ऐं सारी रही सघे। जी।